थरकोल ब्लाक वन जे ॻोठ वरवाई जे मुतासिरनि खे ॻोठ माव भील भरिसां मुतबादल जेको आहे ज़मीन ॾियण तां ॻोठ माव भील जे ॻोठाणनि गुज़िरियल ॾींहुं इस्लाम कोट थरकोल ब्लाक वन जे गेट ॿाहिरां जेको धरणो हुयो उन धरणे में इस्लाम कोट जे ॻोठ शहमीर विकिया ॻोठ भावे जो तड़ माव भील जे जेको ॻोठाणनि औरतनि ॿारनि उन धरणे में वॾे अंग में शिरकत कई। धरणो राति देरि सां जारी हो। इस्लाम कोट पुलिस गुज़िर राति इस्लाम कोट थाणे ते सरकारी फ़रियाद ते 3 धारदार केस दाख़िल कया विया आहिनि। उन केस में 39 सुञातल ऐं 20 नामैलूम माण्हुनि खे उन केस में नामज़द कयो वियो आहे। जंहिं बैदि राति देरि सां 10 खां वधीक जेके पुलिस मोबाइल आहिनि इस्लाम कोट पुलिस SHO जी अॻुवाणी में इस्लाम कोट जो ॻोठ शहमीर विकिया ॻोठ भावे जो तड़ ॻोठ माव भील में उन्हनि राति देरि सां चढ़ाई करे 10 खां मथे वधीक जेके ॻोठाणा उन्हनि खे गिरफ़्तार करे नामैलूम हंधि मुंतक़िल करे छॾिया आहिनि। हिन वक़्तु जेके माव भील ऐं मुख़्तलिफ़ जेके ॻोठाणा आहिनि जिन जे घरनि ते चढ़ायूं थियूं आहिनि उन्हनि ॻोठाणनि पारां हिन वक़्तु इस्लाम कोट जी प्रेस क्लब ॿाहिरियां धरणो हयो वियो आहे। हिन वक़्तु उहो धरणो जारी आहे। धरणे खां पोइ गुज़िरियल राति ॾींहुं सॼो उते रोड ब्लॉक रहियो। जंहिं बैदि राति देरि सां पुलिस कार्रवाई करे ॻोठाणनि खे गिरफ़्तार करे 3 अलॻि अलॻि धार सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल कया आहिनि। हुननि में सरकारी जेको कम में मदाख़लत करणु ड्यूटी अटका उनखां अलावा जेको ज़मीननि ते कब्ज़ा करण जा जेके अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। ॻोठाणनि जेको आहे इस्लाम कोट प्रेस क्लब अॻियां धरणो हणी छॾियो आहे। हिन वक़्तु शहर जेको इस्लाम कोट आहे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। पुलिस जे हिन अमल ख़िलाफ़ु जेको आहे ॻोठाणा सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि।